ख़बर शामिल कयूं पिया रुकन बुरड़ा खां। फंक्शनल लीग पारां यूसी किरकिलीअ में बलदियाती चूंडुनि जी तैयारियूं सरगर्मियूं तेज़ करे छॾियूं। यूसी चेयरमैन जे उम्मीदवार रईस याकूब इब्राहिम, वाइस चेयरमैन मोहम्मद अली खासकेली, फकीर जमील वसान, मुमताज खासकेली, डॉक्टर सोमराज भील, फतेह मोहम्मद बिरोई, वसाव खासकेली, मल्लू खासकेली समेत ॿियनि पार्टी अॻुवाननि जे हुर हाउस झोल ते फंक्शनल लीग जे सूबाई अॻुवान डॉक्टर मोहम्मद हाशिम खासकेली सां अहम मुलाक़ात। थियल मुलाक़ात दौरान बलदियाती चूंडुनि यूसी किरकिली बहितर नमूने सां कई। कामयाबी हासिल कजे बाबति अहम सलाह मशवरा कया विया। मुलाक़ात दौरान फंक्शनल लीग अॻुवान डॉक्टर हाशिम खासकेली ॻाल्हाईंदे चयो त बलदियाती चूंडियूं ज़िले सागर समेत सिंध में हिकु नयूं तब्दीलियूं आणींदियूं। सिंध जो माण्हू सियासी तौर ते सुजाॻ थी चुको आहे। डॉक्टर हाशिम खासकेली वधीक चयो त पीर साईं बागारू जी सरबराही में असांजो मुस्तक़बिल रोशन आहे। असां बलदियाती चूंडुनि जी मुकमल तैयारी करे छॾी आहे। ज़िले मां असांजे ख़त्म थियण जो तमाशो कंदड़ चूंडुनि जो इंतज़ार कनि, छो जो असां सां ज़िले जो अवाम गॾु आहे। रिपोर्ट कर रहा है जान मोहम्मद, WB न्यूज़ रुकन बुरड़ा।